महबूबा हक़ मौजूद जीअं लतीफ़ जीअं सिंध ऐं जीअं आलम इंसानियत। सॼणो तव्हां वटि हाज़िर थींदो आहियां, हिकिड़े लतीफ़ सां हाज़िर थींदो आहियां, जेतोणीक जेका तवक़ा आहे दोस्तनि में, उहा तवक़ा पूरी त कोन थी थिए, पर मूंखे पंहिंजी पतीअ जो कमु करिणो आहे, बिना कंहिं इन सोचण जे त दोस्त इन जो कहिड़ो रिस्पॉन्स कनि था, दोस्त उनखे कहिड़ी मोट ॾियनि था। का का बि इन शइ जी परवाह न आहे, ख़ुशि हुजे, सदाईं आबाद हुजे ऐं पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे पतीअ जो कमु कंदुसि। ऐं जेको बि इंसानु इन दुनिया में पैदा थियो आहे, उन ते रुॻो पंहिंजे ज़ात जी ज़िमेदारी न आहे, पर उन ते इंसानी ज़िमेदारियूं बि आहिनि, पंहिंजे समाज, पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौम, पंहिंजे धरतीअ जी ज़िमेदारियूं बि आहिनि। पंहिंजा पंहिंजा तरीक़ा आहिनि कमु करण जा। के प्रैक्टिकल जदोजहद कनि था, के फिक्री जदोजहद कनि था, के पंहिंजे शऊर वसीले समाज जे अंदरि तब्दीली जा ख़्वाहिशमंद आहिनि, पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां कमु कनि था। फिक्र लतीफ़ असांजे सिंध जी ईअं सम्झो त तारीख़ जो उहो फिक्र आहे जंहिंमें असांजी निजात आहे, जंहिंमें असांजे मसइलनि जा हल बि आहिनि, जंहिंमें हिकिड़े हसीन समाज अॾण जूं हिदायतूं बि थियल आहिनि। पर असां उन पासे तवजह नथा ॾियूं, असां उन पासे ख़्यालु नथा करियूं। नतीजे में असां तमामु घणो नुक़सान में वञूं था ऐं असां उन मंज़िल ॾे नथा वञूं जेका मंज़िल असां खां लतीफ़ साईं तक़ाज़ा करे थो। मुल महागो कतिरो सिकण शहादत, मुल महागो कतिरो सिकण शहादत, असां इबादत नज़र नाद फिरे थी। केॾो कमाल जो बैत आहे। मुल महागो कतिरो, हिकिड़े कतिरे जो जेको मुल आहे उहो तमामु घणो महांगो आहे, ऐं जेका सिक आहे सा शहादत जे बराबरि आहे। जॾहिं सिकजे थो, महबूब ख़ातिर सिकजे थो, समाज ख़ातिर सिकजे थो, पंहिंजे क़ौम ख़ातिर सिकजे थो, पंहिंजे वतन ख़ातिर सिकजे थो, त उहो शहादत जे बराबरि आहे। जंहिंमें चवण जो मक़सदु ही थो वञी बीहे त सिकण शहादत, जेकॾहिं तूं समाज खे तब्दील करण जी कोशिश जे लाइ सोची थो त पोइ पंहिंजे लाइ शहादत जो रस्तो जेको आहे उहो तूं सम्झी छॾ त उहा कंहिं वक़्तु बि तो वटि महिमान थी सघे थी। कमाल जो कमाल कारीगरी सां जंहिं नमूने सां लतीफ़ साईं इन शइ खे पेश कयो आहे, सुर कल्याण जो बैत आहे, जंहिंखे असीं शांती ऐं सुख जो बैत चवंदा आहियूं। पर हिन में शांती कोन्हे, हिन में मज़ाहमत जा उहे गस आहिनि जेके तमामु घणा गैर मामूली आहिनि, तमामु घणा अहम आहिनि। मुल महागो कतिरो, जेकॾहिं नंढड़ो बि शऊर तोखे अची थो वञे, नंढड़ी नंढड़ी सम्झ बि तोखे पंहिंजे वतन जे माण्हुनि ऐं पंहिंजे क़ौम, पंहिंजे धरती, आलम इंसानियत जे अहजनि जे ख़ात्मे जे लाइ थोरी बि तोखे जेकॾहिं सम्झ अची थी वञे, उहा सम्झ ॾाढी महांगी आहे, छाकाणि त सम्झ उहा अमल जे लाइ उकसाए थी। जॾहिं अव्हां शयुनि खे सम्झो था, जॾहिं मामलनि खे सम्झो था, त पोइ अमल जे लाइ अव्हांजो शऊर अव्हां खां तक़ाज़ा करे थो। सिकण शहादत नज़र फिरे थी। हाणे उहा जेका सिक आहे, फिरी केरु आहे? फिरी इनकलाब आहे, फिरी तब्दीली आहे, फिरी हिकिड़ो अहिड़ो पंध आहे जंहिं पंध ते हसीन समाज जा ख्वाब लिखिया पिया आहिनि, जंहिं पंध ते असांजे हिन समाज जा जेके अंग आहिनि उहे बि तड़पी रहिया आहिनि। उहो पंध करणो आहे, हसीन ख्वाबनि खे ठाहिणो आहे, ऐं जेके तकलीफ़ूं ऐं पीड़ाऊं आहिनि उन्हनि पीड़ाउनि जो असांखे ख़ात्मो आणिणो आहे। लतीफ़ साईं हिन बैत में इहा ॻाल्हि सम्झाए थो। हूअं त जेकॾहिं तसौफ़ी रम्ज़ में वञिबो त इन जा ॿिया पासा बि आहिनि, ॿिया इन जा ख़्याल बि मौजूदु आहिनि, पर जेकॾहिं असां हिनखे समाजी तौर ते निबेरींदासीं त असांखे इहे शयूं सभई सम्झ में ईंदियूं। हैरत जी ॻाल्हि आहे त कल्याण जो बैत आहे, ऐं कल्याण सुख ऐं शांती जो बैत सॾींदा आहिनि, सुख ऐं शांतीअ जो सुर सॾींदा आहिनि।
जंहिंमें सुख ऐं शांती असांखे ॾिसण जे लाइ नथी मिले। सो दोस्तो, आउं पंहिंजे नंढड़े सम्झ नंढड़े अकुल मूजिबि अव्हां सां फ़िक्र लतीफ़ जे सिलसिले में गुफ़्तगू कंदो आहियां ऐं अव्हां मां इहा उमेद रखां थो ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे, दिली ख़्वाहिश आहे त तव्हां फ़िक्र लतीफ़ खे छर छंग पहुचायो। फ़िक्र लतीफ़ असां वटि निजात आहे। तोड़े जो तसव्वुफ़ जे सिलसिले में तमामु घणा मुग़ालता आहिनि ऐं उन जी जेका तारीख़ आहे, उन तारीख़ खे जेके मौरिख़ मिलिया, जेके तारीख़दान मिलिया, उन जी जेका वज़ाहत ऐं तशरीह कई, उन जी अक्सरती तशरीह सां घटि में घटि मुंहिंजी ज़ात मुतफ़िक़ कोन्हे को। आउं आलिम कोन आहियां, दावा नथो करियां, पर जॾहिं पढ़ां थो त मूंखे हैरानगी थिए थी त रुॻो मज़ाहिमत ई मज़ाहिमत आहे, रुॻो जहिड़ो ई जहिड़ो आहे। त हीउ कहिड़ो तसव्वुफ़ आहे? हीउ लातहलकुन वारो तसव्वुफ़ न आहे, हीउ उतारा ऐं मकान वसाइण वारो तसव्वुफ़ न आहे, हीउ उहो तसव्वुफ़ न आहे जेको असांखे समाज खां लातालुक़ बनाए। हीउ तसव्वुफ़ तमामु वॾो समाजी कारज थो रखे ऐं लतीफ़ साईं जो तसव्वुफ़ तमामु वॾो समाजी कारज थो रखे। काश असां लतीफ़ साईं खे पढ़ूं, काश असां लतीफ़ साईं खे सुखाऊं ॾियण वारो पीर ऐं मुर्शिद न सम्झूं, काश असां लतीफ़ साईं खे मुफ़क्किर सम्झूं, काश असां लतीफ़ साईं खे फ़लसफ़ी सम्झूं त असांजा इलाही सारा मसइला हल थी वञनि। 332 साल गुज़री चुका आहिनि। हिकिड़ो फ़िकुर आहे जेको अजीब ग़रीब यानी असांजी हिन सादगीअ जो भर चढ़ियल आहे ऐं असांजा ॾाहा बि या त ख़ौफ़ जो शिकार आहिनि या त हुननि सां के ॿिया मसइला आहिनि, उहे बि उन फ़िक्र खे उन अंदाज़ सां पेश नथा कनि। लतीफ़ साईं जो नओं डिस्कोर्स न पियो अचे। हैरत जी ॻाल्हि इहा आहे, तमामु वॾा मसइला आहिनि। लतीफ़ साईं खे तमामु वॾे जदीद अंदाज़ में तहक़ीक़ जी ज़रूरत आहे जेका असीं न पिया करियूं। मूंखे उमेद आहे दोस्तो, ऐं बार बार इहा गुज़ारिश कंदो आहियां, मूंखे उमेद आहे तव्हां लतीफ़ टीवी खे शेयर कंदव, उनखे सब्सक्राइब कंदव, उनजे घंटीअ जे बटण खे दॿाईंदव, उन ते कमेंट कंदव, लाइक कंदव, न वणे त डिसलाइक करे सघो था ऐं जेकॾहिं मुखालफ़त आहे, को तनक़ीद आहे त उन ते तव्हां तनक़ीदी कमेंट बि करे सघो था। पर हिकिड़ी गुज़ारिश तव्हांखे हथ ॿधी ज़रूरु कंदुसि त फ़िक्र लतीफ़ खे झर झंग पहुचायो। हालत ॾाढी संगीन आहे। हक़ मौजूद जीअं लतीफ़ जीअं सिंध ऐं जीअं आलम इंसान।